कोट गुलाम मोहम्मद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कोट गुलाम मोहम्मद लग दे 295 जे रहाशी चनेसर खोसो उर्फ ॾाढो खोसो मीरपुर खास सेंट्रल जेल में मुबीना पुलिस कस्टडी में क़तल थी वियो आहे। कोट गुलाम मोहम्मद में खोसा बिरादरी जो हिकु दफ़ो ॿीहर लाश रोड ते रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते DSP मीर आफ्ताब टालपुर पहुची ॻाल्हियूं कयूं जेके नाकाम वयूं। इन बाद SSP मीरपुर खास साबिक़ा PP ज़िले चेयरमैन मीर अनवर अली खान टालपुर धरणे वारी जॻह ते पहुची मुज़ाहिरीन जा मुतालबा मञी इन खे यकीन ध्यानी कराई त क़तल थियल चनेसर खोसे जी अणधुरी जांच करे मुलविस SHO कोट गुलाम मोहम्मद समेत मीरपुर खास जे जेल सुप्रीटेंडेंट खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। धरणो ख़त्म कराए मरहूम चनेसर खोसो जी जनाज़े निमाज़ अदा कई वे। ॿिए पासे मक़दूल जे वारसन अली हसन खोसो मीडिया खे ॿुधायो आहे त जेकॾहिं असांजा मुतालबा न मञिया विया त वरी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। जॾहिं त इन मौक़े ते PP तालका सदर हाजी रफ़ीक भुरगड़ी ज़िले काउंसिल मेंबर नवाब हारिस टालपुर समेत सियासी समाज जी अॻवान धरणे वारी जॻह ते मौजूद आहिनि। जॾहिं त MQM पाकिस्तान इफ्तिगार क़ाइम खानी पारां वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। मुतालबो इहो आहे त हीउ जेको क़ातिल SHO आहे जंहिं जेको आहे जॾहिं ज़मानत थी चुकी हुई ज़मानत खां पोइ जॾहिं हिनखे मौक़ो कोन मिलियो हिन ते तशदुद करण जो, हिन दुबारा उतां कोर्ट मां हिनखे ज़मानत थियल माण्हू खे गिरफ़्तार करे दुबारा वरी नवां केस हथु ठोके सिर्फ़ु हिते राति रहाए हिन ते तशदुद करण जे लाइ, छो त हिननि जे फ़ोन ते अणबुणत थी हुई ऐं उन फ़ोन जे अणबुणत जे नतीजे में हुन पंहिंजी ज़ाती अना खे तस्कीन करण जे लाइ हिन ते तशदुद करे ऐं उनखां पोइ वरी दुबारा उते बि इहो चयो हूंदो ऐं उते दुबारा उन्हनि पैसनि जी बि घुर कई त पैसा न ॾींदो त असां जेको हिन ते तशदुद कंदासीं ऐं जेको आहे उते उहे पैसा न ॾेई सघिया, ग़रीब माण्हू उन टाइम न ॾेई सघिया त उन्हनि बि तशदुद कयो आहे ऐं हिन SHO जेको आहे तशदुद कयो। हिन SHO छो त हिन SHO जॾहिं हिकिड़े दफ़ा कोर्ट मां जेको हिन केस दाख़िल कयो हो उन कोर्ट ज़मानत उनखे ॾेई छॾी, कोर्ट में केस दाख़िल थी चुको त हिन खे जॾहिं गिरफ़्तारी जो मौक़ो को जवाज़ कोन बचियो त हीउ उते ताड़ में वेठो, उते उन ताड़ में जेको आहे सो वेही हिनखे जबरन उतां ज़ोरी खणी दुबारा वरी जेको आहे सो 4-5 कलाक गुम करे दुबारा वरी हिते अची जेको आहे हिते नयूं FIR कटियूं आहिनि ऐं उन FIR कटण खां पोइ हिते सॼी राति तशदुद करण खां पोइ दुबारा वरी जेको आहे सो हुते जेको आहे उन जेल इंतज़ामिया जेको पैसे न मिलण जे करे उते बि जुदा जेको हिन ते तशदुद कयो वियो, उहो बि हिन जे चवण सां। ऐं SHO ही असांजो पहिरियों मुतालबो इहो आहे त हिन SHO खे डिसमिस करे 302 जी FIR करे हिन खे जेल कस्टडी कयो वञे। ऐं ॿियो जेका जेल इंतज़ामिया आहे डिस्ट्रिक्ट जेल इंतज़ामिया उनजो सुप्रीटेंडेंट ऐं जेको बि मिलियल अमलो आहे जेको उन सॼे खे जेको आहे सो इन जांच में शुमार करे उन्हनि ते 302 जी FIR कई वञे। एसी ताईं तव्हांजो ही धरणो असांजो ही एसी ताईं धरणो जारी रहंदो जेसीं ताईं हिन खे डिसमिस करे हिन खे जेल कस्टडी नथो कयो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।